मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु क्यों अहम सुर्खियूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जी अहम सुर्खी आहे त वॾो वज़ीर नेब आॾो पेश, इस्टीवटा गैर कानूनी भर्तियूं केस में पुछाणू। सिंध जो वॾो वज़ीर नेब आॾो पेश, इंस्टीट्यूट ऑफ गैर कानूनी भर्तियूं केस में पुछाणू। इंस्टीट्यूट में गैर कानूनी भर्तियुनि ख़िलाफ़ नेब जे मोकिलियल नोटिस बैदि वॾे वज़ीर मुराद अली शाह नेब ऑफिस पहुची बयान रिकॉर्ड करायो। नेब अमलदारनि जे सवालनि जा जवाब ॾिना। रिक्रूटमेंट पॉलिसीअ में तरमीम लाइ सब कमेटी ठाही वई हुई, जंहिंजी सिफारिश ते इंस्टीट्यूट रिक्रूटमेंट पॉलिसी में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। वॾे वज़ीर इंक्वायरी दौरान वॾे वज़ीर इंस्टीट्यूट रिक्रूटमेंट पॉलिसीअ में तरमीम जी मंज़ूरी ॾेई गैर कानूनी भर्तियुनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾियण जी कोशिश कई। नेब जो तर्जुमान। अहम सुर्खी ॿी पासां वटि आहे त रायवंड में धमाको, 9 ॼणा शहीद, 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रायवंड इज्तिमा गाह ॿाहिरां पुलिस कैंप वेझो धमाको थियो। शहीद थियलनि में 2 सब इंस्पेक्टर, 3 सिपाही ऐं 4 आम शहरी शामिल आहिनि। धमाके में ASP, SHO रायवंड समेत 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इज्तिमा गाह में तबलीगी मरकज़ जो सालियानो इज्तिमा जारी हो। धमाके जो हदफ़ पुलिस एहलकार हुआ। हिकु मोटरसाइकिल मुकमल तौर तबाह, इंसानी उज़वा मिलिया आहिनि। जांच कई पई वञे। इख़्तियारियूं। अहम सुर्खी ॿी पाहे असां वटि त साइंस जी दुनिया जो सितारो स्टीफन हॉकिंग लाॾाणो करे वियो। आइनस्टाइन बैदि ॿिए वॾे ऐं बासलाहियत साइंसदान सम्झो वेंदड़ स्टीफन हॉकिंग 76 सालनि जी ॼमार में दम ॾिनो। स्टीफन 4 ॾहाका पेचीद बीमारी हुअण सबबि व्हील चेयर ते वेही साइंसी मैदान में ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। 1965 ईस्वी में ज़मीन जी इर्तिक़ा ते मक़ालो लिखियो ऐं 1966 में अप्लाइड, 1965 में मैथ थियोरिटिकल फिज़िक्स में PhD कई। मज़दूरीअ सबबि स्टीफन पंहिंजा ख़्याल ॿियनि ताईं मुंतक़िल करण लाइ ख़ासि कंप्यूटर इस्तेमालु कंदो हो। अहम सुर्खी आहे त परॾेही वज़ीर ते मिस हारींदड़ खे 1 महीनो क़ैद जी सज़ा। डिप्टी कमिश्नर डॉक्टर फर्रुख नवीद मुज़फ़राबाद वासी फयाज़ खे सज़ा ॿुधाए नफ़रत अंगेज़ जज़्बा भड़काइण ऐं अमन अमान में ख़लल विझण जा इल्ज़ाम हया विया। अहम सुर्खी असां वटि आहे त सियासी पार्टियुनि जा एतिराज़ तकबंदियुनि जे जाइज़े लाइ कमेटी क़ाइमु ऐं मुतहद नयन ऐं जमायती इस्लामीअ जे UI नवाज़ लीग PP PTI तकबंदियुनि ते एतिराज़ वारे छॾिया। क़ौमी असम्बलीअ जे ख़ुसूसी कमेटी एतिराज़नि जे जाइज़े लाइ
टे रुकनी वर्किंग कमेटी जोड़े छॾी। सूबनि सां मुशावरत न कई वई। इब्तिदाई तौरु ग़लतियूं तक़बंदियुनि लाइ सेक्रेटरी इलेक्शन कमीशन नयनि तक़बंदियुनि में ज़िले जी तारीख़ी हैसियत विञाई वई आहे। अहम सुर्ख़ी आहे त बनी ॻाल्हि ऐं कराची वारनि जे झुकण जो कहिड़ो सबबु आहे। नवाज़ शरीफ़ काल्ह बि चयो हो त कहिड़ो सबबु हो जो बनी ॻाल्हि ऐं कराचीअ वारा संजराणीअ जे दरबार में वञी झुकिया। कहिड़ो सबबु हो जो हर को वञी हिक ई हंध ते पहुतो ऐं उन हवाले सां को बि इख़्तिलाफ़ ज़ाहिर न थियो। निगरान हुकूमत आइन खां मथां ई थी करे को कमु नथी करे सघे, उनजी का बि गुंजाइश न आहे। अहम सुर्ख़ी आहे त सिंध खे हिसे जो पाणी न मिलण ख़िलाफ़ क़ौमी असम्बलीअ में एहतिजाज। पाणी मामलनि वारो वज़ीर वज़ारत जे लिखियल जवाब खे बार बार वरजाईंदो रहियो। सिंध जा मेंबर मुतमइन न थिया। वफ़ाक़ी वज़ीर कूड़ हयो, सिंध खे हिसे खां घटि पाणी मिलियो। असां ॿ रुखी फार्मूले जे घुर कई आहे। यूसुफ टालपुर ख़ुदा खे हाज़िर सम्झी चवां थो त बददियानती नाहे। सिंध खे 5% वधीक पाणी ॾिनो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर ग़लति बयान ॾिनो। 91 ठाह ते अमल न पियो थिए। तक में वञूं था त माण्हू पाणीअ घुरनि था। नवीद क़मर। अहम सुर्ख़ी आहे त तकरारी अखोड़ी डैम अटकवट ठाहिण जो मनसूबो तयारु। अखोड़ी डैम पंजाब में अटकवट तामीर कयो पियो वञे। 600 मेगावाट बिजली ॾींदो। वफ़ाक़ी वज़ीर काबीना 70 सालनि बाद वाटर पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी आहे। बाक़ाइदा शुरूआति 22 मार्च खां थींदी। पाणी मामले ते यूसुफ टालपुर जो उहो अहम किरदारु आहे, उनखे एतमाद में वठिजो। स्पीकर अयाज़ सादिक। जल्द हिंदुस्तान सां डैमनि जे डिज़ाइन वारे मामले ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। जावेद अली शाह। अहम सुर्ख़ीअ सां आहे त उमिरि जी हद में 32 साल सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान लाइ मुक़ररु। शेड्यूल कास्ट उमेदवारनि लाइ उमिरि जी हद 33 ऐं अॻु मुलाज़िमत कंदड़नि लाइ साल जी हद 37 साल हूंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मंज़ूरीअ बैदि नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। अहम सुर्ख़ी आहे त नवाज़ शरीफ़ ऐं सैयद रफ़ीक़ ख़िलाफ़ तौहीन अदालत जूं दरख़्वास्तूं रद्द नथा सम्झूं त जेको मवाद पेश कयो वियो आहे उहो तौहीन अदालत बाबति आहे। चीफ जस्टिस चयो त अहिड़ा बयान असां दरगुज़र करे रहिया आहियूं। केतिरियूं ई शयूं उन खां वधीक थी चुकियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ चयो आहे त अदालत जो फ़ैसिलो 20 करोड़ अवाम जी तौहीन आहे। शेख अहसनुद्दीन। छा पार्टी 20 करोड़ वोट खयां? जस्टिस एजाज़ शायदि उन मामले में हद क्रास न थी। चीफ जस्टिस। हार्स ट्रेडिंग जी जांच लाइ ॻुझनि इदारनि खां मदद वठण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन में हार्स ट्रेडिंग बाबति शुनवाई। औरंगज़ेब मरियम उज़मा बुखारी ऐं इमरान ख़ान तरफ़ां वकील पेश। ॿी कहिड़ी बदकिस्मती हूंदी जो वोट ख़रीद कंदड़ ऐं विकिरो थींदड़ बि असेंबली जो मेंबर ई आहे। सरदार रज़ा ख़ान। चौधरी सरवर पाण चयो त नवाज़ लीग जे 6 MPAs उन जो साथ ॾिनो। उज़मा बुखारी। इनके बि घुराए जवाबु वठो। अहम सुर्ख़ी आहे त हुकूमत परॾेह वियल पैसो 15 ॾींहंनि में वापसि आणे। सुप्रीम कोर्ट। पाकिस्तान जे परॾेह में असासन ऐं अकाउंट्स बाबति शुनवाई। स्टेट बैंक जो गवर्नर किथे आहे? चीफ जस्टिस। सरकार कुझु त करे हा, पर परॾेह में पैसो ॿाहिरि वञण खां रोकण लाइ किथे किथे जाइदाद आहे। तफ़सील ॾिना वञनि। कानून साज़ीअ लाइ कुझु वक़्तु घुर्बल आहे। एडिशनल एजी असासन एमनेस्टी स्कीम मुतारिफ़ कराइबी। FBI पानामा में जिन जा नाला हुआ उहे तव्हां पकड़े न सघिया। अदालत इश्तिहार ॾिना। का बि ॼाण न आई आहे। FIBR चेयरमैन। अहम सुर्ख़ी आहे त राव अनवार सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखियो आहे जंहिंमें चयो आहे त अकाउंट बहाल करियो। मूंखे ॿियो ख़त मिलियो आहे। किथे राव अनवार कंहिंजे सियासी पनाह में त नाहे? चीफ जस्टिस। ख़बर नाहे त ख़त असली आहे या नकली। फाइल में रखायो आहे। हिन अकाउंट बहाल करण जो चयो आहे। नकीबुल्लाह क़तल केस जी शुनवाई। IG सिंध एडी ख्वाजा, डिप्टी अटॉर्नी जनरल ऐं ॿिया पेश थिया। अहम सुर्ख़ी आहे त PP शेरी रहमान खे सेनेट में अपोज़िशन लीडर नामज़द करे छॾियो। मुख़ालिफ़ धुर अॻुवान लाइ PP वटि 21 ऐं PTI वटि 12 वोट आहिनि। ख़ुर्शीद शाह। सेनेट में मुख़ालिफ़ धुर अॻुवान जी डोड़ जे मामले ते ॿई पार्टियूं आम्हूं साम्हूं। फाटा जे 6
सेनेटरनि बि अपोज़िशन लीडर लाइ श्री रहमान जी हिमायत जो ऐलान कयो। सुर्ख़ी आहे त बाकराणी लॻ 2 मासूम ॿारड़ा दादू केनाल में ॿुॾी फौत। ॻोठ गंजा तुनिया वासी ॿारड़ा सरदार पुट अब्दुल जब्बार ऐं आज़ाद पुट निसार पंवर दादू केनाल में किरी ॿुॾी विया। वारसनि ॿिन्ही ॿारड़नि खे केनाल मां कढी फौरीअ तौर ते लाड़काणे जे चांडका इस्पताल पहुचायो। डॉक्टरनि ॿिन्ही ॿारड़नि जे फ़ौत थियण जी तस्दीक कई। फ़ौतनि जा लाश घर पहुचण ते कोरामद थी वियो। ॿारड़ा केनाल जे कपर ते रांदि खेॾे रहिया हुआ त पेर तिरकण सबबि किरी ॿुॾी फौत थी विया। टंडो मोहम्मद ख़ान बाबा असां वटि सुर्ख़ी आहे त टंडो मोहम्मद ख़ान लॻ मिटीअ जी छिप किरण सबबि माउ ऐं 2 ॿारड़ा फौत। खॾ मां मिटी खोटे ॻोठ हाजी अली मोहम्मद मक्सी में घर जी अॾावत लाइ 2 ॿारनि ते किरी पई ऐं ओचितो छिप मां साइमा ऐं जी हाजरा ज़ाल मीर मोहम्मद मक्सी 8 वरनि जी धीअ समेत ज़ख़्मी थी पई। 7 ज़ख़्मियुनि खे इस्पताल नियो पियो वियो त हिननि रस्ते में दम ॾिनो। लाश ॻोठ पहुचण ते इलाइक़े में सोग वारी सूरतहाल पखिड़िजी। वाक़ियो इतफ़ाक़ी हुअण करे केस दाख़िल न थियो। चूंडियल नुमाइंदा न पहुता। पोतियुनि जे वारसनि खे इमदाद ॾिनी वञे। सुजाण हल्का। अहम सुर्ख़ी आहे त हथियारनि जी इजाज़त ख़िलाफ़ अमरीकी शागिर्दनि जो कांग्रेस आॾो जूता रखी एहतिजाज। 1000 शागिर्दनि सियासतदाननि खे हथियारनि जी इजाज़त ॾियण ख़िलाफ़ ख़ामोश एहतिजाज कयो वियो। उहे जूता अमरीकी दर्सगाहनि में गोलियुनि जो निशान बणियल शागिर्दनि जे यादि में आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त मीरपुर ख़ास ऐं जामशोर मां गुम कयल 2 नौजवाननि खे हथ करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में मीरपुर ख़ास ऐं जामशोर जा SSPs धार सुनवाइनि ते पेश थिया। गुम थियलनि खे ज़मीन गिड़काई वई या आसमान पुलिस वटि नाहिनि पर आहिनि किथे। गुम थियलनि खे ज़ाहिर कयो वञे। गड़े यासीन जी अहम सुर्ख़ी आहे त गड़े यासीन लॻ जवाबदार ज़ाल ऐं नौजवान खे क़तल करे छॾियो। ॻोठ ॾेवल कमराणीअ में नवाब अली पंहिंजे ज़ाल 25 सालनि जी ज़रीना ख़ातून ते फायर कया। ज़ाल खे मारण बैदि जवाबदार 30 वरनि जे नौजवान रिज़वान टालपुर खे क़तल करे फ़रार थी वियो। पुलिस पहुची 2 लाश खयां। पोस्टमार्टम बैदि रिज़वान जो मढ़ भाउ ऐं ज़रीना जो लाश सस हवाले कयो वियो। औरत खे कफ़न पहिरियल ऐं मिटीअ लॻल जिस्म में 4 सोराख़ बि थियल। ज़रीना 2 ॿारनि जी माउ हुई। अहम सुर्ख़ी आहे त भरचुंडी पीर जे घर में बाहा वाक़े जा 2 ज़ख़्मी ॿारड़ा फौत। डहरकीअ में मियां अनवार जे घर में लॻल बाहा जा 2 ज़ख़्मी मुल्तान जे नश्तर इस्पताल जे बरस वार्ड में फौत थी विया। 5 वरनि जो मियां अवेस ऐं 13 सालनि जी अनीसा ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी विया। मड़ ॻोठ आंदा विया। घर जे नौकराणी माईअ जुरत ऐं संदसि मासूम पुट बिलाल जी हालति में को सुधारो न अची सघियो आहे। मियां अनवार जे घर में लॻल बाहि सबबि थियल ज़ख़्मियुनि मां 2 फौत ऐं 2 जी हालति ॻणती जोकी ॿुधाई पई वञे। मियां रहमतुल्ला। बदीन मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त बदीन में मवाली मुड़ुस पैसा न ॾियण ते ज़ाल खे क़तल करे छॾियो। पीर मलूक शाह कोट पाड़े में शरीफ़ गंभीर पैसा न ॾियण ते ज़ाल गुलां खे घिटियुनि में डोड़ाए क़तल कयो। जवाबदार कुहाड़ीअ समेत थाणे ते पेश ज़ाल कारी हुई जंहिं करे खेसि क़तल कयमि। पछतावो न आहे। जवाबदार घरनि में गुलां मुड़ुस मवाली हुअण ऐं घर जो गाॾो हलाइण लाइ 8 ॿारनि जी माउ मुख़्तलिफ़ घरनि में कमकार कंदी हुई। पोरियो करे घर हलाईंदी हुई। लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले। शरीफ़ बेलदार पैसे ते रोज़ ज़ाल सां विढ़ंदो हो। मक़तूल जो मामूं। डहरकीअ मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त डहरकी में घिटी मामले तां झेड़ो 2 भेनरूं अगवा। ॻोठ बचल कोंभो में घिटीअ मां लंघण खां रोकण ते हथियारबंद रुख़साना कोंभो ऐं मूमल कोंभो खे खणी विया। कोंभो बिरादरीअ जे माण्हुनि जो अगवा ख़िलाफ़ थाणे जो घेराव मुज़ाहिरो एहतिजाज। पुलिस 12 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। मुख़ालिफ़नि खे घिटीअ मां लंघण तां रोकियोसीं त उन्हनि घरनि ते हमिलो करे 2 नियाणियूं अगवा कयूं आहिनि। 2 छोकिरनि जे अगवा ते ॿिन्ही धुरियुनि में छिकताण वधी वई आहे। ॿिन्ही धुरियुनि जा हथियारबंद मोर्चा बंदि थी बीठा आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त पॉपुलेशन खातो PPH हवाले करण ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो मुज़ाहिरा। खाते खे इम्कानी तौर PPH हवाले करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो एहतिजाज। लाड़काणे में मुलाज़िमनि एहतिजाजी रैली कढी। जना बाग चौक ते टायर साड़े धरणो हुयो। नारेबाज़ी कई। सखर नवाबशाह ख़ैरपुर दादू मीरपुर ख़ास जकबाबाद ठठो कंडियारो ऐं ॿियनि शहरनि में पिणु मुज़ाहिरा कया विया।
टिनि ॾींहंनि खां मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं। अफ़सोस जो केरु दां ॿुधण वारो नाहे। मीरपुर ख़ास मां असां वटि अहम सुर्ख़ी आहे त मीरपुर ख़ास में NGO जो कर्ज़ बहाने किरोड़नि जो फ्रॉड, मुतासिरनि जो एहतिजाज। कारोबार, शादी, इलाज नाले 50,000 खां 2 लख बिना व्याज कर्ज़ बहाने माण्हुनि खे मेंबर बणायो वियो। 2000 मेंबरशिप कार्ड जी फीस 3000 ऐं कर्ज़ लाइ ॾिनल दरख़्वास्त सां गॾु 7000 फीस वरिती वई हुई। मुतासिर राणी। NGO सरबराह सत्तार सोलंगी कर्ज़ लाइ तारीख़ूं ॾींदो रहियो। अॼु ख़बर पई त ऑफ़िस बंदि करे फ़रार थी विया आहिनि। NGO जा नंबर ऐं किराए जी ऑफ़िस मालिक वटि कार्ड जी कापी आहे। गिरफ़्तार करे पैसा ॾियारिया वञनि। अहम सुर्ख़ी आहे त लोअर स्टाफ जो एहतिजाज। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मंझता लाइ मीरपुर, बठोरो, कंडियारो, नवाबशाट, मोहम्मद ख़ान, नंगकोट में एहतिजाज कयो वियो। अॻवाननि चयो त वॾे अरसे खां औलाद ऐं फ़ौती कोटा नथी मिले। एहतिजाज ते तशदुद कयो वियो। हिननि मुतालबो कयो त लोअर स्टाफ जे मुतालबनि खे मंझता ॾेई मुलाज़मनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। अहम सुर्ख़ी आहे त सहाफ़ी कामरान सहित चयो आहे त मुहब वतन पाकिस्तानी ऐं प्रोफेशनल सहाफ़ी आहियां। कंहिं बि कॉमर्स पार्टीअ सां न अॻु वास्तो रहियो आहे न हाण को वास्तो आहे। मुख़्तलिफ़ अख़बारनि तोड़े TV चैनलनि ते मूं सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभायूं आहिनि। एहतिजाज कंदड़ सहाफ़ियुनि, माइटनि ऐं दोस्तनि जो थोराइतो आहियां। मुंहिंजे बाज़ियाबीअ लाइ हिननि वॾियूं महिनतूं कयूं। अहम सुर्ख़ी आहे त नवाब वली मोहम्मद में शाह खे गारो, 2 ॻोठ पाणीअ हेठि अची विया। दौलतपुर शाख में बिना ज़रूरत जे वधीक पाणीअ छॾण सबबि ॻोठ ताजू बुघियो वटां घारो पइजी वियो। घारे सबबि ॻोठ ताजू बुघियो ऐं होत गबोल सूदो 100 एकड़ तयारु फ़सुल पाणीअ हेठि अची वियो। आपाशी अमालदारनि घारो ॿधण लाइ उपाउ न वरिता। लखें रुपयनि जो नुक़सानु ॻोठाणनि ऐं आबादगारनि जो मुज़ाहिरो। कणिक जो फ़सुलु तयारु हुअण सबबि पाणीअ जी ज़रूरत न हुई, उन बावजूदि पाणी छॾियो वियो। आबादगारनि जो एहतिजाज। अहम सुर्ख़ी आहे त थरड़ी में घर मां धाड़ो, 3 शकी गिरफ़्तार। भाॻियुनि जे शकी माण्हुनि जे घरनि ते काहा ऐं पुलिस जी भञटाह। ईदगाह लॻ 6 हथियार बंदन। वॾल घोरड़ जे घर मां 6 हथियार बंदन, 12 तोला सोन ऐं 2.5 लख रुपया रोक रक़म फुरे विया। गिरफ़्तारी अमल में न अची सघी। हैदराबाद मां अहम ख़बर आहे त हैदराबाद में पाकिस्तान फिशर फोरम तरफ़ां दरियाउनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां सिंधु दरिया खे इंसान ज़ात वारो हक़ ॾियारणु ऐं कुदरती वहकरनि जी बहालीअ लाइ शहबाज़ बिल्डिंग खां एहतिजाजी रैली कढी वई। प्रेस क्लब ताईं पैदल मार्च कयो वियो। रैलीअ में जेसी सिंधुअ में वारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी ऐं सिंधु दरिया जे कुदरती वहकरनि खे बहाल करियो वारे नारेबाज़ी कई वई। रैली प्रेस क्लब पहुती त मार्च में शामिल माण्हुनि 2 कलाक धरणो हुयो। उन मौक़े ते पाकिस्तान फिशर फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह चयो त हर साल PFF 1 मार्च खां 14 मार्च ताईं सिंधु दरिया जे कुदरती वहकरनि जे बहालीअ लाइ मुहिम हलाईंदी आहे। जंहिं मुहिम जी 13 ॾींहं में मेड़ाका कोठाइण समेत ॿियूं सरगर्मियूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं आख़िरी ॾींहुं 14 मार्च ते भरपूर एहतिजाजी रैली कढी वेंदी आहे। हिननि चयो त सॼी दुनिया अंदरि दरिया खे क़ैद करे उन्हनि मथां डैम ठाहिया पिया वञनि। दुनिया अंदरि 1000 किलोमीटरनि खां वॾनि 292 दरियाहनि मां सिर्फ़ु 21 दरिया अहिड़ा आहिनि जेके समुंड ताईं पहुचनि था। बाक़ी बचियल दरिया डैमनि जी तमीर सबबि कुदरती वहकरनि खे विञाए वेठा आहिनि, जिन में सिंधु दरिया बि शामिल आहे। दरियाउनि जे समुंड में छोड़ थींदड़ पाणीअ खे ज़ियान करार ॾिनो पियो वञे, पर समुंड में दरियाउनि जो पाणी छोड़ थियणु ज़ियान नाहे। जेकॾहिं दरिया जो पाणी समुंड में छोड़ न थींदो त समुंड अॻिते वधी ईंदो। इन चयो त हाणे डैमनि ख़िलाफ़ भरपूर तहरीक जी ज़रूरत महसूसु थी रही आहे, जंहिं तहरीक में समूरनि धुरियुनि खे हिसो वठणु घुरिजे। हाणे इंसानी हक़नि जे न फितरी हक़नि जी ॻाल्हि थिए थी ऐं दरिया फितरत खे पाणीअ जी सूरत में पाले थो। हिन न्यूज़ीलैंड जे दरिया वेंगनोई ऐं इंडिया जे गंगा जमुना दरिया जो मिसाल ॾींदे चयो त उन्हनि दरियाहनि खे क़ानूनी तौरु इंसान ज़ात वारा हक़ मिलिया आहिनि ऐं असां बि अहिड़े क़ानून साज़ीअ लाइ आवाज़ उथारियूं ऐं असेंबलियुनि तोड़े सेनेट में तजवीज़ लिखी ॾियूं। सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं समाजी
सुधारक पुनल सारियो चयो त हिकु तरफ़ सिंधु दरिया जो पाणी समुंड में छोड़ न थियण सां माहौलियाती निज़ाम सख़्तु मुतासिर थी रहियो आहे त वरी ॿिए तरफ़ समुंड सिंध जे लखे एकड़ ज़मीन गिड़काए रहियो आहे। लेखिक ज़ुल्फार हालेपोटो चयो त 15 खां 20 सालनि दौरान सिंध जो पाणी बाबति केस इंतिहाई मज़बूत रहियो आहे, पर जॾहिं खां PP जे वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत आई तॾहिं खां असां पाणीअ बाबति सिंध जो केस इंतिहाई कमज़ोर ॾिठो आहे, छो त PP सिंध जे पाणीअ वारे केस खे कमज़ोर पेश करे रही आहे। उन करे हाणे सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, साञावंदनि, अदीबनि ऐं लेखकनि समेत समूरनि धुरियुनि खे सिंध जो पाणीअ वारो केस मज़बूत पेश करण लाइ भरपूर जिदोजहद करणी पवंदी। HRCP हैदराबाद जे चेयरमैन चैप्टर जे अॻुवान डॉक्टर अशोथामा चयो त हिकु तरफ़ RBOD LBOD वारनि प्रोजेक्टनि सिंधु दरिया जे सुकाए छॾियो आहे त वरी ॿिए तरफ़ दरिया ढंढुनि ऐं ढोरनि ते बाअसर माण्हुनि जो कब्ज़ा आहिनि। दरिया हुन समेत ढंढनि ते थियल कब्ज़नि खे हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट जे हिकु कमेटी जोड़ी वई हुई, जेका अञा ताईं गैर फ़ाल बणियल आहे। पाकिस्तान फिशर फोक फोरम जे अॻुवान फातिमा मजीद चयो त समुंड में दरिया जो पाणी न वञण सबबि हर रोज़ समुंड 80 एकड़ ज़मीन गड़काए रहियो आहे ऐं हिन वक़्त ताईं समुंड सिंध जे लखे एकड़ ज़मीन गड़काए चुको आहे। रैलीअ दौरान पाकिस्तान फिशर फोक फोरम जे चेयरमैन मोहम्मद अली शाह करारदादूं पास करायूं त जेसिताईं सिंधु दरिया खे इंसान ज़ात वारा हक़ नथा मिलनि तेसिताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। अॻुवान PP समेत समूरनि पार्टियुनि जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त हू सिंधु दरिया खे इंसान ज़ात वारा हक़ ॾियण लाइ क़ानून साज़ी कनि। सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया मां हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां अहम एडिटोरियल। अॼु जो अहम एडिटोरियल जेको आहे उहो पाणीअ बाबति पॉलिसी में नज़रअंदाज़ कयल सिंध जूं तजवीज़ूं ते मुश्तमिल आहे। अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। ख़बरूं आहिनि त वफ़ाक़ी काबीना मुल्क लाइ पाणीअ बाबति पॉलिसी जे मसूदे जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिंखे फ़ैसिलाती मंज़ूरीअ लाइ गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में पेश कयो वेंदो। वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ जी सदारत हेठि थींदड़ इजलास में प्लानिंग कमीशन जे डिप्टी चेयरमैन पाणीअ बाबति क़ौमी असैम्बलीअ जे हवाले सां ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त क़ौमी असैम्बली वारे मसूदे में पाणीअ सां लाॻापियल मामला ख़ासि करे मुस्तक़बिल जे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण जूं सिफ़ारिशूं आहिनि। संदुनि चवणु हो त पाणीअ बहिरान खे हल करण लाइ न सिर्फ़ु वॾा डैम ज़रूरी आहिनि, पर पाणीअ जे इस्तेमाल खे बहितर बनाइण पिणु लाज़मी आहे। उन पॉलिसी में पाणीअ सां लाॻापियल वफ़ाक़ी ऐं सूबाई सतह जे इदारनि जे सलाहियतुनि खे वधीक बहितर बनाइण ऐं उन्हनि खे वधीक फंड फ़राहम करण जी पिणु सिफ़ारिश कई वई आहे त गॾु पाणी मामलनि जे लाइ सूबाई सतह ते नवां इदारा ठाहिण जी तजवीज़ शामिल आहे। वाज़े रहे त पाणीअ बाबति क़ौमी असैम्बलीअ लाइ सिंध जेके तजवीज़ूं ॾिनियूं हुयूं तिन खे ईअं अणॿुधो कयो वियो आहे, जंहिंजा इम्कान असां उथंदे ई ॼाणाईंदे उहो लिखियो हो त जेकॾहिं सिंध जे तजवीज़नि खे न ॿुधो वियो त उन पॉलिसी खे क़ौमी करार ॾियणु कीअं मुनासिबु हूंदो। सिंध जेके तजवीज़ूं ॾिनियूं हुयूं तिन में कालाबाग डैम न ठाहिण जो नुक़्तो पॉलिसी में शामिल करणु बुनियादी तजवीज़ हुई, पर सिंध जे अहिड़ी तजवीज़ खे मसूदे जो हिसो न बणायो वियो आहे, जॾहिं त मसूदे में वॾनि ज़ख़ीरनि जो नालो खणण खां सवाइ सिफ़ारिश थियल आहे। असीं सम्झूं था त जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत पाणीअ बाबति पॉलिसी खे क़ौमी करार ॾींदी उहो तासुरु ॾियण जी कोशिशि करे रही आहे त उन सां मुल्क में पाणीअ जूं ज़रूरतूं पूरियूं करण वारे सम्झ शामिल आहे त इहा पॉलिसी ओसिताईं क़ौमी कीअं थी सघे थी जेसिताईं सिंध जा उहे बुनियादी ख़दशा ख़तमु नथा कया वञनि जेके वॾनि डैमनि जे हवाले सां आहिनि। उन करे असीं लाज़मी सम्झूं था त उन पॉलिसीअ में उहो वाज़े ॿुधायो वञे त वॾनि ज़ख़ीरनि मां छा मुराद आहे। पाणी वफ़ाक़ जे यकजहतीअ लाइ बुनियादी वसीलो आहे ऐं पाणी बाबति पॉलिसी जोड़नि महल जेकॾहिं नंढनि सूबनि जा हक़ महफ़ूज़ न कया विया त उन सां अॻियां हली वॾो तकरार खड़ो थी सघे थो। उन करे अहिड़ियुनि रिथाउनि खे पॉलिसीअ जो हिसो कॾहिं बि बनाइण न घुर्जे जिन ते इतफ़ाक़ न हुजे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम एडिटोरियल
जंहिंजो उनवान हुयो पाणीअ बाबति पॉलिसी में नज़र अंदाज़ कयल सिंध जूं तजवीज़ूं अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदासीं अॼु जो अहम कालम जेको तहरीर कयो आहे दस्तगीर भट्टी साहब। ऐं दस्तगीर भट्टी पंहिंजे कालम जो उनवान रखियो आहे सेनेट चूंडुनि में हुक्मरान जमातनि जी शिकिस्त। दस्तगीर भट्टी पंहिंजे कालम में तहरीर करे थो त सेनेट जे ताज़े थियल चूंडुनि में हुक्मरान मुस्लिम लीग जे शिकिस्त सभिनी खे हैरान ऐं परेशान करे छॾियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ वटि सेनेट जा वधि में वधि मेंबर हूंदे बि मुस्लिम लीग जो चेयरमैन न चूंडिजी सघण में जिते ग़ैबाती हथनि जी सफ़ाई कारआमद साबित थी, उते ख़ुदि मुस्लिम लीग जे बलोचिस्तान ऐं पंजाब मां चूंडियल संदन पार्टीअ सां लाॻापियल 6 मेंबरनि जे दग़ाबाज़ी ऐं मौलाना फज़ल रहमान पारां साणस कयल वचन तां फिरी वञण जे करे संदन उमेदुनि जी बिना उबतड़ नतीजा साम्हूं आया आहिनि। हिकिड़ी ख़ातून सेनेटर त वॾे वाक़े सचाईअ जो ॾेखाउ ॾींदे खुले आम मञियो आहे त मूं पंहिंजे पार्टी उमेदवार राजा ज़फ़रुल हक़ बदिरां संदसि मुक़ाबले में चूंड लड़ंदड़ सादिक संजराणीअ खे वोट ॾिनो आहे। सेनेट जा नवां मेंबर जॾहिं सिंध बलोचिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा पंजाब ऐं गादीअ वारे शहर इस्लामाबाद में वास्तेदार असेंबलियुनि मंझां चूंडिजी रहिया हुआ त उन्हनि ई ॾींहनि में मुख़्तलिफ़ सियासी जमायतनि हिक ॿिए ते हार्स ट्रेडिंग जा इल्ज़ाम हणी सेनेटरनि जी चूंड खे ई तकरारी करे विधो हो। MQM जा 4 या 5 मेंबर चूंडिजी न सघिया। ओचितो ईअं गुम थी विया जीअं गॾ जे मथे तां सिंग ग़ाइब थींदा आहिनि। MQM वारनि त हिकु चीफ इलेक्शन कमिश्नर खे दांह ॾिनी त संदन मेंबरनि जा वोट विकिरो थी रहिया आहिनि, जिन जी जांच थियणु घुरिजे। इलेक्शन कमीशन अहिड़ी दांह खे अघाईंदे हिकदमि FIA, स्टेट बैंक, नेब नादरा ऐं फेडरल ब्यूरो ऑफ रेवेन्यू FBR खे जांच जो हुकुम ॾिनो त ॾिसनि त कहिड़नि मेंबरनि जे अकाउंट में वॾियूं रक़मूं जमा थियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जे उन हुकुम खे अॼु बि 2 हफ़्ता लंघे विया आहिनि, पर कंहिं बि वोट विकिणंदड़ ज़मीर जे सौदागर बाबति हिकु बि तहक़ीक़ी या तहक़ीक़ाती इदारे जा अञा का बि साबितीअ साम्हूं न आंदी आहे। काल मूं मियां नवाज़ शरीफ़ जे नियाणी मरियम नवाज़ खे उहो चवंदे ॿुधो त घटि में घटि अहिड़नि सेनेटरनि ख़िलाफ़ तुर्त क़ानूनी क़दम खणणु घुरिजनि जिन खुले आम मञियो आहे त असां पंहिंजी जमायत बदिरां मुख़ालिफ़ उमेदवार जे हक़ में वोट ॾिनो आहे। पर आउं ख़ातिरीअ सां चवां थो त हिन मुल्क में राति गई बात गईअ जो अहिड़ो त मज़बूत रिवाज पइजी चुको आहे जो नवाज़ शरीफ़ भले खणी आसमान लोॾे छॾे त साइंस धांधली थी आहे या दावा करे त सादिक संजराणीअ जी उमिरि 50 साल न आहे, तंहिं करे केस नाहिल कयो वञे। पर हाणे ॾुधल खीर थणनि में वापसि कोन विझी सघंदो। मञूं था त पंहिंजे मज़लूमियत जो दास्तान ॿुधाए लाथल वज़ीर आज़म ऐं संदसि धीअ शहर शहर नगर नगर जलसा करे जेका तमामु वॾे अवामी हमदर्दी हासिल कई आहे सा तमामु घणी आहे। पर ज़ुल्फ़कार अली भुट्टे जहिड़े वटनि न मक़बूलियत आहे न ई अहिड़ी ज़रूरत जो हीअ शख़्स या संदसि पार्टीअ जा करप्शन में फाथल ॿिया अॻवान सघारियुनि धुरियुनि सां टकर खाइनि। हिते त सघारी धुर फ़क़ति तॾहिं कमज़ोर थींदी आहे जॾहिं मुल्क टुटी टुकरा थिए, आसमान में को जहाज़ फाटे पुर्ज़ा पुर्ज़ा थी वञे, ताक़तवर हाकिमनि जा रुगो ॾंद बचनि या कारनि कोटनि वारे तहरीक जहिड़ी का डिघी ऐं ॾुखी अवामी जिदोजहद खे निपुड़े ऐं निहोड़े जनरल मुशरफ जीअं फिटो करे छॾे। हिननि चूंडुनि उहो बि साबित कयो त मुल्क जे सभ खां वॾी सियासी जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी सॼे मुल्क मां पहाड़ पटे उनखे रुगो सिंध ताईं महदूद कंदड़ लीडर आसिफ अली ज़रदारीअ खे करप्शन वारनि संगीन इल्ज़ामनि मां जिंद छॾाइण ख़ातिर इस्टेब्लिशमेंट खे राज़ी करण ख़ातिर न रुगो इमरान ख़ान सां गॾु बीहणो पियो, बल्कि पंहिंजे पार्टीअ जे 2 ॼातल सुञातल एंटी इस्टेब्लिशमेंट सेनेटरनि रज़ा रब्बानी ऐं फरतुल्ला बाबर खे बि पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि जे ॿलीअ चाढ़े क़ुर्बानीअ जो ॿकरो ठाहिणो पियो। मियां नवाज़ शरीफ़ बि PP जे रज़ा रब्बानीअ जो नालो चेयरमैन तौरु पेश करे उनखे मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टीअ जो गॾियल चेयरमैन ठाहिण जी जेका कोशिशि कई तंहिंमें केतिरे क़दुरु सचाई ऐं संजीदगी हुई सा ॻाल्हि त पधरी थिए हा तॾहिं जॾहिं ज़रदारी संदसि आछ खे क़बूल करे हा। मियां रज़ा रब्बानीअ खे कैंडिडेट तौरु आणे हा, जीअं त सियाणा कांग ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ हिक ॿिए खे चङीअ तरह सुञाणनि था ऐं वाइदा करे पलटो खाइण जा माहिर आहिनि, तंहिं करे हूअ वाइदे ऐं वचन खे क़ुरानी सहीफ़ो न सम्झंदा आहिनि। हूअं बि हिननि ॿिन्ही ॼणनि खे अवाम भलाईअ
वारे असुल जमहूरियत नथी घुरिजे। इन्हनि जी त मुफ़ाहमत बि रुगो पंहिंजनि ज़ाती मुफ़ादनि खे हासिल करण लाइ हूंदी आहे, पोइ भले त सियासी उसूल ऐं इख़लाक़ी हदबंदियूं वञी खॾ जे तरे में पवनि। साॻियो हाल इमरान ख़ान जो बि थियो आहे, छाकाणि त हिते जेके बद इख़लाक़ी, बेवफ़ाई, बेउसूलीअ जूं सियासी रस्मूं सॼी समाज खे वण वेड़ीअ वल वांगुरु वकोड़े वेठियूं आहिनि, तिन में इमरान ख़ान जेकॾहिं सियासत जे हिन गंद खां तौबताब थी मुल्क छॾे हलियो बि वञे, तॾहिं बि लखे माण्हुनि ख़ासि करे जवान नड़ियुनि जेके उमेदूं हिन शख़्स सां ॻंढे छॾियूं आहिनि, तिन जी अरमाननि जो त जनाज़ो ई निकिरी वेंदो। संदन उमेदूं हिकिड़े बहितर मुस्तक़बिल जे आस जॾहिं आस नरास में बदिलजी वेंदी त चोॾिस मायूसी पखड़बी। छा इहा हक़ीक़त नाहे त नवाज़ शरीफ़ वांगुरु इमरान ख़ान न माण्हुनि खे बैंकुनि मां आसान कर्ज़ थो ॾे, न लैपटॉप या पीली टैक्सी ऐं न ई ज़रदारीअ वांगुरु बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा पैसा, तॾहिं बि लखे मर्द ऐं ज़ालुनि खेसि पंहिंजो लीडर मञीनि था। इमरान ख़ान शादियूं मुरादियूं करण ऐं तलाक़ूं बलाकनि ॾियण जे करे मीडिया वसीले हेॾो बदनाम थियो आहे, तॾहिं बि संदसि चाहींदड़ माण्हू खे इहा पक आहे त हू मियां नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारीअ वांगुरु मुल्क मां फुरलुट करे परॾे में मिल्कियतूं ऐं बैंक अकाउंट नथो खोले। हा, इमरान ख़ान मथां उहो दाग़ ज़रूरु आहे त हू इस्टेब्लिशमेंट जो बालको आहे, त इहो एज़ाज़ त सभ खां पहिरीं 1977 में मियां नवाज़ शरीफ़ पाण जनरल ज़िया ऐं जनरल जीलानीअ हथां वरितो ऐं बाद में आसिफ़ ज़रदारी बि जनरल मुशरफ, जनरल कियानी ऐं हाणोकनि असुल मालिकनि जे आशीर्वाद सां पियो सियासत करे। आसिफ़ पराई बल ते पाण खे सभ खां भारी यानी ॻरो सॾाईंदड़ फिकाई बि महसूसु न पियो करे। जंहिं मुल्क में समूरा सियासी अॻुवान सघारे धुर जे शींहं कुल्हे चढ़ी सियासत कंदा हुजनि, उते इमरान ख़ान आख़िर कहिड़ी नई रांदि रचाई आहे जो हूअ अकेलो बेउसूल थी पियो ऐं बाक़ी सभु ॼण त ज़मज़म जे पाणीअ में धोतल सियासतदान आहिनि। इमरान ख़ान हक़ीक़त में अॼु हिकु अहिड़े इस्टेब्लिशमेंट सां सलाहियल आहे जेका अमरीकी हुक्मरान सां अखियुनि में अखियूं मिलाए थी ॻाल्हाए, जेका ॼाणे थी त आलमी साम्राज सीपे खे नाकाम करण ख़ातिर पाकिस्तान सां बदसलूकी करे रहियो आहे। जेकॾहिं एटमी हथियार ख़तमु करणा आहिनि त पोइ उहो उसूल सॼी दुनिया जे मुल्कनि ते लागू थियणु घुरिजे। रुगो पाकिस्तान खे सिंगल आउट या अकेलो करे उन जी नाकाबंदी करण मां नफ़रत ऐं तहसुब जी बू अची रही आहे। ऐं रब जो सोंहं खणी उहो सच थो चवां त जेकॾहिं रिटायर्ड चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरीअ खां वठी अॼोके चीफ जस्टिस साकिब निसार ताईं सुप्रीम कोर्ट में अॼोका बेबाक ऐं अवाम दोस्त जज हुक्मराननि जे ग़लति फ़ैसिलनि ऐं अवाम दुश्मन पॉलिसियुनि जी मज़ामत न कनि हा त नवाज़ शरीफ़, ज़रदारी ऐं अल्ताफ़ हुसैन गॾिजी हिन मुल्क मथां अमरीकी कब्ज़ो कराए छॾीनि हा। अॼु कराची खां गवादर ताईं अमरीका जा जंगी ॿेड़ा असांजे सामुंडी पटीअ ते कब्ज़ो करे चुका हुजनि हा। पाकिस्तान त हिननि करप्ट हाकिमनि लाइ माल कमाइण जो हिकिड़ो अहिड़ो सोनो पट आहे जंहिंमें ज़मीन ऐं प्लाटनि खां वठी दवाउनि ऐं हथियारनि जे ख़रीदारीअ में हिननि सभिनी हाकिमनि अरबें डॉलर कमाया आहिनि। इहे डॉलर कमीशन तौरु अहिड़ियूं कंपनियूं ॾींदियूं आहिनि जीअं ताज़ो चाइना जी हिकु कंपनी लाहौर मोटरवे में ज़ाहिर थी आहे, या हिन खां अॻु में सर्बिया जूं बख़्तर बंदि गाॾियूं ॾींदड़ ऐं स्विट्ज़रलैंड जे कोटिकना वग़ैरह हुयूं, जेके हुक्मराननि जे रिश्वत जो हिसो ॿाहिरिनि मुल्कनि जे बैंकुनि में अॻुवाट जमा कराए छॾींदियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ में जेकॾहिं थोरी बि सचाई हुजे हा त जंहिं ॾींहुं पनामा पेपर्स में संदसि मिल्कियतूं ज़ाहिर थियूं उन ॾींहुं ई वज़ीर अज़म जी हैसियत में 20 करोड़ वतन वासियुनि खां माफ़ी वठी समूरी रक़म ॿाहिरां घुराए क़ौमी ख़ज़ान में जमा कराए छॾे हा त अॼु सॼी दुनिया में संदसि हाक ऐं धाक हुजे हा। हाणे हालति इहा आहे त अदालतुनि में धीअ सुधो हर हफ़्ते अचो आॾी पुछा खे मोह ॾियणु महल बंदि करे भूतो बणिजी जजनि अॻियां बीहो रहे। खांसि सवाल था कनि त फलाणे मिल ठाहिण जा पैसा
किथां आया? जवाब में मतिलबु त जेका बि सुवाल पुछिजे थो उन जो हमरा वटि को बि जवाबु कोन्हे। जवाबु ॾे बि त कहिड़ो? ज़ाहिर आहे त चोरीअ जो माल पकड़ियो आहे सबूतनि सां त उनखे कीअं थो रेटे या मेटे सघिजे। अवामी जलसा करे जजनि खे घटि वधि ॻाल्हाए जेकॾहिं मियां नवाज़ शरीफ़ ऐं संदसि घर भाती सम्झनि था त अवाम जी सघ सां पाण बि बची वेंदा ऐं परॾेही बैंकुनि में पियल चोरीअ जो माल बि बचाए वठंदा त सो हिकिड़ो सोणो सुपिनो ऐं ख्वाब त बराबरि थी सघे थो। पर हक़ीक़त हीअ आहे त जेकॾहिं समूरा जज बि चाहिनि त खेसि माफ़ु करे छॾीनि त इहा त उन्हनि जे वस जी बि ॻाल्हि न आहे, छाकाणि त 30 सालनि में ख़ज़ाने खे लॻल धाड़नि जे नतीजे में अॼु जेको ॿार ॼमे थो सो $1.25 लख जे कर्ज़ में गिरवी थी माउ जे पेटां निकिरे थो। हिननि हाकिमनि जी महिरबानीअ सां। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम चूंड कालम जेको अॼु असां कयो हुयो उहो तहरीर कयल हो दस्तगीर भट्टीअ जो। उनवान हुयो सेनेट चूंडुनि में हुक्मराननि जमातनि जी शिकस्त। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। हाणे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजे हिन एड्रेस ते ॾींदा। एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। अॼु के प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया मां अवां खां असां वठंदासीं इजाज़त। ॿिए बुलेटिन ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन